लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं अॼु तव्हां सॼो ॾींहुं इंतज़ार में रहण खां पोइ राति जो तक़रीबन 8 पौणे 9 साढे 8 पौणे 9 जे विच में सुप्रीम कोर्ट जो उहो तारीख़ी फ़ैसिलो बि ॿुधी छॾियो आहे। जंहिं तारीख़ी फ़ैसिले में सदर खां वठी वज़ीर आज़म खां वठी स्पीकर डिप्टी स्पीकर ऐं उन्हनि जेको कुझु 3 तारीख़ सुबुह जो 10 बजे खां वठी हेसि ताईं कयो उहो सभु जो सभु गैर आइनी गैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे। इन हवाले सां जेके हुकुम सदर कया, जेके हुकुम वज़ीर आज़म कया, जेको कमु डिप्टी स्पीकर कयो, जेका ॻाल्हि वज़ीर क़ानून कई, उहा सभु जो सभु हींअर तारीख़ जे कचरा घर में मौजूदु आहे, जिते माण्हू सिर्फ़ु तमाशो ॾिसी सघनि था। पर छा इहो तमाशो ख़तमु थी वियो? छा इहा ॻाल्हि ख़तमु थी वई? छा इहा ॻाल्हि एतिरी हुई? पर इन ॻाल्हि ते असां पंहिंजे सुप्रीम कोर्ट जे 5 जजनि जी तहसीन में कुझु जुमिला चवण में कॾहिं बि नथा कीॿायूं, जेके हमेशह नज़र ज़रूरत तहत कई क़ौमी मिली हुब्बुल वतनी वतन अज़ीज़ मेरे हम वतनो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मुंहिंजा भाइरो अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे घड़े ऐं पाकिस्तान खे हिकिड़ो अहिड़ो मोहबे वतनी जो मुरबो ठाहे छॾियऊं जो माण्हुनि खे उन इदारनि ते वेसा ई न रहियो। ऐं पोइ चयूं त हिन दफ़े बि अदालतूं उहे ई कंदियूं, अधु कमु गैर क़ानूनी करार ॾेई वरी कुझु हिसो हुकूमत जे पासे। पर हिन दफ़े साफ़ ऐं चिटनि लफ़्ज़नि में 8 सुफ़नि ते ॿधल 5 जजनि 7 तारीख़ 4 महीने अप्रैल जे ही जेको फ़ैसिलो ॾिनो आहे, इहो असां बहरहाल हाकारी तौर ते हिकिड़ो तारीख़ी फ़ैसिलो था चऊं ऐं जेको नज़रिए जमहूरियत नज़रिए ज़रूरत जे मुक़ाबले में बीठो हो, उन में नज़रिए जमहूरियत उहो खटी वियो। हीअ जमहूरियत कहिड़ी आहे, इहो बहस अॼु जो न आहे। हीअ जमहूरियत कीअं बहितर थिए, इहो बहस आहे। हीअ जमहूरियत फलाणे मुल्क जहिड़ी कोन्हे, हीअ जमहूरियत फलाणे स्टेट जहिड़ी कोन्हे, हीअ जमहूरियत फलाणी रियासत जहिड़ी हुजणु खपे, इहे सभु बहस आहिनि। पर अॼु जेको कुझु सुप्रीम कोर्ट में थियो आहे, उन खां पोइ असां सम्झूं था त 2 टे ॻाल्हियूं उहे साम्हूं आयूं। हिकिड़ो त पाकिस्तान जी तारीख़ में गद्दारी जो जेको लेबल हो, अॼु उहा फैक्ट्री घणो करे बंदि थी वई ऐं उहा ॾेवाले जो शिकार थी वई ऐं उहा पाकिस्तान जे सतह ताईं हाणे गद्दारी जो ठपो हणंदड़, गद्दारी जे ठपे हेठि माण्हुनि खे सज़ाऊं ॾींदड़, गद्दारी जे ठपे हेठि माण्हुनि जे ख़िलाफ़ प्रोपगंडा करण जूं समूरियूं झंडियूं, समूरियूं सीटियूं, समूरियूं फैक्ट्रियुनि जा मैनेजर, उहे सभु जो सभु पूरा थी विया ऐं सुप्रीम कोर्ट जे हिकिड़े फ़ैसिले में तंहिं ॾींहुं जॾहिं 3 तारीख़ ते जनाब इमरान ख़ान साहब जे हुकुम ते डिप्टी स्पीकर कासिम सूरी जेको बलोचिस्तान जे लश्करी खान रईसानी खां इलेक्शन में हाराए चुको आहे ऐं इलेक्शन ट्रिब्यूनल जनाब कासिम ख़ान सूरी जे ख़िलाफ़ु फ़ैसिलो बि ॾेई छॾियो आहे। पर हू अॼुकल्ह स्टे आर्डर ते मौजूदु आहे ऐं उहो स्टे आर्डर 4 सालनि खां हले पियो। उन स्टे आर्डर तहत चवनि था त अव्हां कंहिं बि माण्हू खां जेकॾहिं कमु वठो त उनजी का न का कमज़ोरी अव्हांजे साम्हूं हुजे। सो कासिम ख़ान सूरी साहब जेको आहे, उनजी स्टे आर्डर कमज़ोरी हुई ऐं उन उहो सभु कुझु कयो जेको हुनखे हुकुम मिलियो। सदर पाकिस्तान उहो सभु कुझु कयो जेको हुनखे पंहिंजे पार्टी क़ाइद उर्फ़ वज़ीर आज़म जनाब इमरान ख़ान हुनखे चयो। हाणे इमरान ख़ान साहब जेको आहे, उन जो अख़लाक़ी तौर ते जेको कंटेनर हो उन मां हवा निकिरी वई। जेको ड्राइवर वेठो हो, उन ड्राइवर खे हींअर महसूसु थियणु शुरू थींदो त साॻी हुकूमत बहाल थी वई, साॻी काबीना बहाल थी वई, साॻी असेंबली बहाल थी वई। हाणे अदम एतमाद जी तहरीक ॿिए ॾींहुं 9 अप्रैल ते सुबुह जो 9:30 वॻे इजलास शुरू थींदो ऐं 9 अप्रैल ते अदम एतमाद जे बारे में फ़ैसिलो बि अची वेंदो त उहो ॾींहुं जनाब इमरान ख़ान जो आख़िरी ॾींहुं आहे ऐं उनजी उहा फ्लाइट जेका आहे सियासत जी,
उहा पहिरीं फ्लाइट हूंदी या आख़िरी फ्लाइट हूंदी। तारीख़ तौरु तव्हांखे मां ॿुधायां त जेके जंबू जहाज़ हलनि था उहे 9 तारीख़ पहिरियों ॾींहुं हो जॾहिं उहे दुनिया में जंबू जहाज़ जेके आहिनि उन्हनि पंहिंजी पहिरीं तजुर्बाती उॾाम जेका आहे उहा शुरू कई। या तव्हांखे अॼोके ॾींहं ते ॿुधायां त 9 तारीख़ जेका आहे उहो दुनिया जे उन्हनि ॾींहंनि मां अहम ॾींहुं आहे जॾहिं इंसान जो जेको आवाज़ हो उहो टेप में रिकॉर्ड थी सघण जी पहिरियों ॾींहुं जेको उहो 9 अप्रैल हो। ऐं असीं सम्झूं था त अॼु पाकिस्तान जे माण्हुनि जो पहिरियों दफ़ो आवाज़ जेको आहे उहो सुप्रीम कोर्ट में रिकॉर्ड थियो आहे, जेको असांखे तहसीन तौरु पढ़ाॾे में ॿुधण में बि अचे थो। हाणे छा थींदो इहो त ॿिए ॾींहुं ख़बर पवंदी, पर असीं सम्झूं था त जनाब इमरान ख़ान साहब जी जेको रवैयो आहे, जेको उनजी मजमूई रवश आहे, जेको मजमूई तौर ते हुनखे मेन माण्हू वारो हिसाबु आहे, या मूं कॾहिं बि न हारायो वारी ॻाल्हि आहे, या मां सभु ॼाणा थो इन करे तव्हां सां गॾु नथो वियां, मां तव्हां खां उत्तम आहियां इन करे तव्हां मूंसां गॾु न वियो, मां हाराए नथो सघां इन करे मुक़ाबले में नथो वियां। इन क़िस्म जी जेका रवश आहे उहा जनाब इमरान ख़ान साहब जो नुक़सानु त इलाही करे चुकी आहे, पर हिकिड़ो ॿियो नुक़सानु उहो 9 अप्रैल ते हुनजो नुक़सानु थिए थो या नथो थिए। पर हुन नुक़सान खां अवल हुन वटि 2 ऑप्शन आहिनि। हिकिड़ो ऑप्शन हीअ आहे त हुन जा समूरा मेंबर जेके अटकल 130 चया वञनि था उहे सभु जो सभु जनाब इमरान ख़ान सां अदम एतमाद वारी तहरीक वारे ॾींहुं यानी 9 अप्रैल ते हुजनि ई कोन, ऐं सभु कुझु अपोज़िशन पंहिंजो पाण ई करे ॾेखारे। उन्हनि खे 172 जेके वोट आहिनि उहे रुॻो साम्हूं ॾेखारणा आहिनि, ऐं उन्हनि 172 वोटनि जे साम्हूं ॾेखारण सां हुकूमत जी जेका तब्दीली आहे उहा ॾाके बॾाके साम्हूं अची वेंदी। पर जनाब इमरान ख़ान साहब उन अदम एतमाद खे हाराइण खां पोइ बिना देर पंहिंजे 100-125 मेंबरनि जी जेकॾहिं गॾियल इस्तीफ़ा ॾिए थो, जेकॾहिं हुनखे रोकण वारो को बि कोन्हे, जेकॾहिं हुन मुल्क में वधीक इंतिशार ऐं हिकिड़ो क्यास ऐं उणितुण वधाइण जी हिकिड़ी मुहिम हलाइण जी नियत करे छॾी आहे त उन ॾींहुं हू इस्तीफ़ा ॾेई छॾींदो, ऐं उन इस्तीफ़ा ॾियण खां पोइ मुल्क में वरी हिकिड़ो नओं आइनी बहरान पैदा थींदो। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त मुल्क जा कुझु माण्हू, मुल्क जा कुझु इदारा, अदालतूं, सियासतदान उहे इमरान ख़ान साहब खे कुझु कन में ॿुधाए अचनि, कुझु साम्हूं वेही ॿुधाए अचनि त के शयूं करण जूं हूंदियूं आहिनि, के शयूं करण जूं न हूंदियूं आहिनि। जेकॾहिं जनाब इमरान ख़ान साहब इन पंहिंजे होॾ तां नथो लहे, इन ज़िद ते क़ाइमु रहे थो, त असां इहा ॻाल्हि चवण में हक़ बजानिब थींदासीं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिकु जदीद क्यू लीग बणिजी वेंदी, ऐं मुल्क जे इस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो नओं ताज़ो तवानो रिज़र्व फोर्स जेको आहे उहो मुख़ालिफ़ धुर में वेहंदो। लीडर TV ॾिसंदा रहो, पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा रहो। कंहिं ॿिए साइट, कंहिं ॿिए मौक़े ते वरी अवां सां गॾु हूंदासीं, ऐं असां हिन ते सुभाणे ॿिए ॾींहुं सांदे प्रोग्राम कंदासीं। असांखे ॾिसिजो। वॾी महिरबानी।